नासिक अंदकोट के शहर बख्शापुर वेझो जुनूनी जवाबदार की फायरिंग में मेहमान थी आयल शख्स समेत ब औरतूं और नींगर मारिजी विया आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कई था गुलाम रसूल मीरानी खां। जी गुलाम रसूल, छा अपडेट है वधीक? जी बिल्कुल ही अफ़सोसनाक वाक़ियो बख्शापुर लॻ गुगलो पुलिस थाणे जी हद ॻोठ गुलाब बंगवार में एक जनूनी शख्स जेको आहे उहो घर में अंधाधुंध फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में ॿिनि औरतुनि हिकु ॿार समेत 4 ॼणा जेके आहिनि उहे मौक़े ते क़तल थी विया आहिनि, जॾहिं त हिकु ॼणो जेको आहे उहो ज़ख़्मी थी पियो आहे। वाक़े बाद जेको जेके क़तल थी वियल जा जेके लाश आहिनि उहे वाक़े वारी हंधि जेके आहिनि उहे पियल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी खे अस्पताल जेको आहे उहो मुंतक़िल कयो वियो आहे। इन सिलसिले में ॿुधायो पियो वञे त जतोई नाले बंगवार जेको आहे हिकु शख़्स आहे जेको नशाई ऐं मवाली आहे, जेको हिकु जनूनी बि हुयो, जेको पंहिंजे सौट जे घर वियो त कंहिं मामूली ॻाल्हि तां जेको आहे उते तलफ़ कलामी थी ऐं हुन उते क्लाशन जेकी उते पई हुई उहा क्लाशन कोप खणी करे उते अंधाधुंध फायरिंग शुरू करे ॾिनी ऐं गोलियूं लॻण करे घर में हिकु महिमान थी आयल रहीम बख़्श बंगवार जेको आहे उन सां गॾोगॾु घर जूं जेके आहिनि ॿ औरतूं ऐं हिकु ॿार जेके आहिनि उहे मौक़े ते जेको आहे उहो क़तल थी विया ऐं 3 ॼणनि जे क़तल थी वञण खां पोइ इलाइक़े में जेको आहे त सोग वारो माहौल आहे, घर में कोराम मतल आहे। जॾहिं त जेको हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो हो हेवत उर्फ़ ॾाॾू बंगवार, उहो उनखे जेको आहे त ज़ख़्मी हालत में कंदकोट जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे ऐं हिन तिबी इमदाद खां पोइ गणती जोगी हालत में ॿाहिरि जेको आहे उहो मुंतक़िल कयो पियो वञे ऐं वाक़े बाद जेको आहे जवाबदार ॿुधाए पियो वञे त फरार थी विया ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे जेको आहे त लाश तहवील में वठी करे उन जवाबदार जे ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई शुरू करे छॾी आहे। अञा ताईं जेको आहे जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे ऐं इलाइक़े में हिन वक़्तु सोग वारो माहौल आहे। जी गुलाम रसूल, वॾी महिरबानी अवां जी।